बाबा मुस्तफ़ा जी बाबा। अॼु मां तोखे सची ॻाल्हि ॿुधायां त मवाली आहे बेकमो पर यार मुंहिंजी हुन सां मोहबत आहे। बाबा ख़ुदा जो कसम आहे जेकॾहिं तुंहिंजो मवालीअ सां मोहबत आहे न त ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजी बि मवालीअ ऐं जमाल अदा सां एतिरी त मोहबत आहे जो मां तोखे छा ॿुधायां बाबा, नथो ॿुधाए सघां। पुट मुस्तफ़ा मूंखां पोइ ख़ुदा जे वास्ते हिन जमाल जी ऐं मवाली जी तोखे पारत हुजे। न बाबा न घबराए नथो। चाचा चाचा छा थियो आहे पुट, छा थियो आहे? एॾो परेशान थो लॻी, छा थियो आहे? वॾेरे मवाली खे माराए छॾियो। अबा एॾो ज़ुल्म नथो थी सघे। मुंहिंजो पुट मवाली मरी वियो। मवाली 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 अदा मुस्तफ़ा तुंहिंजे भाउ मवाली खे वॾेरे माराए छॾियो। चई छा थियो? लॻे थो मुस्तफ़ा सां वॾो को मसइलो आहे। मवाली ओ मवाली मवाली जी बाबू। हलिया दमानी का हलिया। बाबू मां कोन खां मानी। अरे अच्छा दमानी का यार माने का केड़ा लेका मां मानी कोन खां। अच्छा तो सही भाव इन चलिया। बाबा जे तो मेल ना कराए। अदो मां मानी कोन खां। अदो भाई यार भी हलिया। अदो मां कोन खां। मां तो बताया अच्छा तो सही। बाबा जे तो मेल ना कराए। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मेल ना सावा। न बाबे के दिसोंदा पऊ अच्छा तो मां चवा सी बेड़ा के अदा हलिया अच्छा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कावर थोड़ी ना माने यार तू एडी कावर मानिए सा यो दादा ये जो मां भी ना ही मत बर बिस्मिल्लाह कोने मन पानी जरूर नहीं है मैं पानी खाऊं तो बस। जान ये मनो मारा यार ने छड़े दे यार मेहरबानी कर कुछ जान चंगो कम कंदे न तो बाबा खुश थींदो। कंदा जी इंशाल्लाह ना चलो नहीं बार नहीं वडो थियो आई तो के बारन वांगर मना जने पढ़ा जे मानी खारा जे वकी नो लगो बस रुलंदो बस अजम जे बारन वांगर अकुल से के मानू पुट मुस्तफ़ा अची वई काथे पुट ॾिस केॾो ज़ालिमन ज़ुल्म कयो आहे। माली माली पानी माली
पुत्र मुस्तफा थोड़ो बाहर अली खान तो है दे 2 मिनट व्यवस्था जाऊंगा 2 मिनट जमाल जमाल तोरे भा मवाली के बडेरे मारा है यू पुत्र मुस्तफा जमाल ने तो फोड़ कर वो बेचे बाबा जमाला जो तो है फाटी को तो बाबा जमाला जो है फाटी को बा जमाल के तो आखिर अचड़ी कोनो भाल लाश ते मुके मवाली देखा रहे हो मवाली कितने मुके मवाली देखा रहे हो मवाली कितने आ जमाला जमाला मवाली तो बाहर हो हां जमाला होश कर यार होश कर तो के चाहते हो जमाला नन्ना मुके मवाली देखा रहे हो मुके मवाली देखा रहे हो नन्ना पुत्र जमाल मवाली द कुकरण जी मेलते हो वाह बाबा वाला खुदा के वास्ते मुके मवाली देखा रहे हो खुदा के वास्ते मुके मवाली देखा रहे हो मवाली देखा रहे हो अच्छा मुझा भा जमाला तो के मवाली दे खड़े आज मवाली 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 जमाल जमाल बाजो मारा के समय जमाल मवाली रे जाजे ला चिड़िया मवाली गरीब मवाली के संग में जाजे ला चिड़िया जमाल मवाली में कहने दो चले सके मवाली को मवाली माँ तुझे बाता में बोटी आयो बाबा सही सब का मवाली बाता में बैठे मवाली जालमन जुल्म जी इंतहा करे छड़ी पर मां बोनन के सुख जी नित्र कौन सुमरनी दस Aniela direct.
चाय तो लियो मी महाराज के अबा अली दे ख़बर मुस्तफ़ा ये को नज़र ई कान थो अचे किथे आहे खाना मां मोकिलियो आहे पर खाना थी वरी को मसलो हूंदो वरी मां वञासि थो ॾिसां थो वञी हा मसइले जी ख़बर त पए न आहे किथे चाचा मां वञा थो खाने जांच करे हुन पाण सां गॾु वठी थो वञा पोइ जांच कयूं था हा जांच कयो ॾिसो किथे आहे हा सही मां हलां मां खाना ई ॾिसां वञी हवा हाणे माण्हू भॼा विया सभई हाणे हिन कयूं असां आदागिरी ॾिसूं हली उहो किथे आहे हा भली भली हलिया हलिया उते अरे वाह मुझसे स्कूल को गोटे में सभी बहुत आ रही है गोटे में ए चला तो कि बार खाने जुल्म जी का खबर ही ना है मादी थी न मारदी तुझो बि आहे अलाह
सवे वरहन जा डुखड़ा हिक लहज़े मंजिलाही। ख़बर पानी लाजे में केतिरो त हिकदमि अचे वञे त पोतली ख़बर पवंदी गोआ हेठां खुटी कोने शिकायत ए ज़ालिमो एतिरो ज़ुल्म कयो जो सुभाणे तव्हां बि सही सघो। भैया बोली उठन के जोड़ा बापाड़ बोलनि ऐं उठनि जूं ॻाल्हियूं उहे कंदा आहिनि जन वटि अकुल न हूंदो आहे। अरे मुड़ुसनि जा कद न आहिनि कछवा। अरे छोकरा तोखे अञा बहावल खान जे ज़ुल्म जी काई ख़बर न आहे। ए ज़ालिम तूं भली ज़ुल्म जी इंतहा कर पर तुंहिंजो अंत मां कंदुसि। कमदार मुंशी हणोस डंडा कयोस पूरो। अंजो जगह वठो से बेटा अबा ॿियो ख़बर मुंहिंजो पुटु मुस्तफ़ा तव्हांखे मिलियो? न बन ॾाढो ॻोल्हियो मुस्तफ़ा खे लधो ई न आहे। हिन जॻह सुनसान नज़र अचे थी शायदि मथां इन में हुजे। अचो त ॾिसूं था। पुटु अचो। मुझो मुस्तफ़ा हिते। मुस्तफ़ा 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 कमदार को मूंखे हिते छा जे लाइ घुरायो आहे? मां आहियां कमदार झंडो अहिड़ो रहंदो आहे डंडो करे जंदो आहे मंडो मुंशीअ जशन जो बंदोबस्त करे छॾियो आहे। उतार कमदार अॼु त तो मुंहिंजी दिलि ठारे छॾी आहे। जशन बि थींदा, दुश्मननि जा आडा साड़े छॾिबा। असां हिते मुआ जो ॻोठ में था स्कूल खुलनि। कमदार ॾे ख़बर के पेक वेक कयो बंदोबस्त आहे कोन्हे? बेकार उहो बि बंदोबस्त आहे पेकनि जो बि। हा वञो खणिजो पेक। अरे तूं वरी हिते बीठो छा थो करीं? वञ मुंशीअ खे वठी आ। होतार तो बच्चों ने मथे चढ़ जा कुछ भी कोन तो चई को बे हो जा को लठ ने कार को चट ने कार होतार पुट जमाल भाउ जो ख्याल रखजांइ। मां वञा को डॉक्टर ॾिसां। बाबा देर न कजां, जल्दी अचांइ, काफ़ी रात थी वई आहे। अबा अली खान तव्हां ॿई बि हिन जो ख्याल कजो। जी चाचा जी।
अॼु वञा थो वॾे रहे हुन खां मां पुछां त तुंहिंजो आख़िर असां तुंहिंजो बिगाड़ियो छा आहे। वाह मुंशी वाह, जहाँ हर अदा करे थी सदा आही छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल पर जहाँ हर अदा करे थी सदा आही छो जुदा दिल पर हाँ छाचे करे आही तू परे ये थी सरे दिल पर इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु खताऊं प्यार जो इंतजार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म थी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म थी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु खताऊं प्यार जो इंतजार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे दिल आतिश 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 इश्क जो जाम पीण दे मूंखे बदनाम थियण दे अॼु खताऊं प्यार जो इंतजार पई थी करे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश पई थी भरे दिल आतिश पई थी भरे तू रक्सम रक्सम पियो थो नचे तू रक्सम पियो थो नचे दिल आतिश आतिश नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म थी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है नरम ही लम्हा गरम ही जज्बा शर्म थी शाम ना है कमाल चोला जवाब आलम सवाल जी शाम ना है
तव्हांजी ॿिए ख़बर मुस्तफ़ा बची वेंदो न अलाह कंदो बची वेंदो उहो ॾींहुं ईंदो दुश्मननि जो अंत थींदो असांजे ॻोठ में स्कूल खुलंदो इंशाअल्लाह स्कूल ज़रूरु खुलंदो अलाह कंदो इंशाअल्लाह। किथे आमा मां दादा तू घर में ही बाबा किथे बाबा किथे बाबा वडेरा असांजो सॼो ॻोठ 7 पीढ़ियुनि खां वठी करे तुंहिंजे ग़ुलामीअ में जकरियल आहे। गुल्लू पंहिंजी औकात में शिगाड़ा अदा जमाल तव्हां एकी खे वॾे सपा मारे छॾियो। न न ईअं नथो थी सघे बाबा बाबा ज़ालिम अॼु तुंहिंजे ज़ुल्म जी इंतहा थींदी